फैज़गंज शहर पकाचांग जी घिटियन में रेडियो पाईंदड़ ही नौजवान को पैदाशी माज़ूर ना है, पर संदस गुर्बत लाचारी जमाने जी बेहसी जे वर चढ़न सबब कैंसर जड़े मूज़ी मर्ज में मुब्तला थियल 25 साला गुल मोहम्मद मंगी है। संदस फूह जवानी जे ॾींहनि में खेस हडन जो कैंसर थी वियो है ऐं शुगर जड़े मर्ज संदस जिस्म में घर करे वरतो है। हथनि ऐं पेरनि जूं आङुरियूं इलाज न थियण सबब छणी रहियूं आहिनि। अधूरो जिस्म रहिजी वियल गुल मोहम्मद मंगी गरीब हुअण सबब पंहिंजे चंग भलाई वारे ॾींहनि में सरकारी ऑफिसुनि ऐं इदारनि में ॿुहारो ॾेई पंहिंजो पेट गुज़र कंदो हो, पर गुज़रियल कुछ सालनि खां खेस हडनि जो कैंसर ऐं शुगर जहिड़ी बीमारी सबब संदस जिस्म भुरी रहियो आहे। इलाज जा पैसा न हुजण करे बीमारी जो इलाज न कराए सघियो आहे। सभिनि खे दाऊं कयूं आहिनि, मां गरीब जॾड़ा मुंहिंजी सेकल वठी ॾियो, डीसो साहब तव्हांखे मां वठी थो ॾियां। पोइ डीसो साहब असांजी कोन ॿुधी, पोइ असां हलिया वियासीं। पोइ बसि पोइ ॿुधायो शहर वारनि खे मां जॾो आहियां। पोइ हुननि जो ठीकु आहे अचे पोइ तोखे ॿियो वठी ॾींदासीं। बसि पर फट रस्तो हले थो, गोॾा वेही विया आहिनि, अञा बि कार हले थी, रस्तो हले थो अञा। कुझु मूंखे सेकल वठी ॾियो अलाह जे नाम ते, ॿी मूंखे पैसा न खपनि, बसि मूंखे मुंहिंजी दवा कर, मां मरी वेंदुमि। बसि आम माण्हुनि जे इलाज लाइ काइम थियल अस्पतालुनि जो अहवाल बि कंहिंखां ॻुझो कोन्हे। पकाचांग में मौजूद सरकारी अस्पताल में ही नौजवान पंहिंजे दर्दनि जे दारू लाइ केतिरा ई चकर वियो, पर सहूलियतुनि जे न हुजण करे नौजवान पंहिंजो इलाज न कराए सघियो, जंहिं सबब ही नौजवान जिंदगी ऐं मौत जे ॿिवाटे ते बीठल आहे। कमाइण जी सघ न हुजण करे गुल मोहम्मद जन ऑफिसुनि में मज़दूरी करे पंहिंजो पेट गुज़र कंदो हो। उन्हनि ई ऑफिसुनि अॻियां ख़ुदा जे नाव जी सदा हणी पिनण ते मजबूर आहे। हितां जी लोकल इंतजामिया कूड़ा बिल ठाहे, बननि ते पुलियूं ठहिराए पंहिंजा पेट भरण में पूरी आहे, पर घिटियनि में रेड़ियूं पाईंदड़ लाचार ऐं बेवस इंसान लाइ हिकु व्हील चेयर जेतिरा पैसा बि इन्हनि वटि न आहिनि। अहिड़ी लाचारी जहिड़ी जिंदगी गुजारण जे बावजूद भी ज़कात ऐं उशर जे लिस्टन में गुल मोहम्मद जो नालो ई न लिखिजी सघियो आहे, छो त असां वटि कानून जी बालादस्ती कंहिंखां ॻुझी कोन्हे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त हुकूमत उन्हनि गरीब ऐं लाचार माण्हुनि जे लाइ जोड़ियल फंडनि मां चंद रुपया कढी गुल मोहम्मद जो इलाज कराए। हिकु तरफ़ वॾनि माण्हुनि जी चापलूसी लाइ लखे रुपया ख़र्च कया वञनि था, पर उते गुल मोहम्मद मंगी जे लाइ हिकु रुपयो बि ख़र्च नथो कयो वञे। कैमरामैन रियाज़ सोलंगी ऐं बिशारत चांग सां गॾु इरफान चांग, सिंध टीवी न्यूज़, फैज़गंज।